मिठल खे मञाए न त बालाज खान पंहिंजी दिल जी हसरत पूरी करण जे लाइ कुझु बि करे सघे थो। बाबा साईं मिठल सिधी आंगुर सां निकिरण वारो गियो कोन्हे। लगे तो त तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी ना आहे। मां चवां तो असां जॻह हटी वञ। साईं लगे तो त मरी वियो आहे। ॾिसां त साईं मोकिलाए त न वियो आहे। तुंहिंजी हयाती जन से कढंदी आहे रावल खान। चुपट और सभ जी मौत खे ॾिस। रावल खान मूंखे पंहिंजे पुट सिकंदर खां बि प्यारो हो शहदिल। बालाज खान मुंहिंजी जेल च बि करे दिया वरेल खान बालाज जे असांजा घणा वहिंवार वरवल। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी बेहतरीन अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था बिना देर अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंठार हिकु भेरो ॿीहर बालाज खान जी दिलि में जॻह ठाहे वरिती। रावल खे मारे करे रावल खे बेदर्दी सां क़तल कयो मंठार दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन खां बाद में जॾहिं लास्ट रावल खान जो वरियल खान वटि पुॼे थो त हुनजो रिएक्शन छा आहे दोस्तों। त हुनजो रिएक्शन इहो आहे त हू पहिरियां जेको आहे त क़दुरु करे रहियो हुयो बालाज खान जे, जीअं त रिश्ते जे बारे में। जीअं त बालाज खान खे हुनजी भेण जो संग ॾिनल आहे त पंहिंजी भेण जे लिहाज़ सां बालाज खान सां वेड़ करणु न पियो चाहे, पर हाणे उहे रिश्ता नाता जेको आहे त ख़तमु करे चुको आहे वरियल खान। ऐं वरियल खान ऐं सिकंदर खान जेको आहे त बालाज खान सां उॾरी करे विढ़ंदा दोस्तों। ऐं कॾहिं बि हाणे रिश्तनि जो ख़्यालु न कंदा। वरियल खान सोचे रहियो आहे त जॾहिं हू पंहिंजे रिश्तनि जो ख़्यालु नथो करे त मां छो कयां। हुनखे भेण जी मायार मारे पई, पर उहो रावल खान जे मरण खां पोइ जेको आहे त उहा बि ख़तमु थी वई। ऐं जेको आहे त बालाज खान सां उहो विढ़ण लाइ तयारु आहे। ऐं शेरदिल खे बि मैदान में लाहियो वियो आहे दोस्तों। शेरदिल बि जेकॾहिं बालाज खान शेरदिल खे बुल ॾिनो त उहो बि जेको आहे त कॾहिं बि बख़्श कोन कंदो बालाज खान खे दोस्तों। बालाज खान हिकु ज़ालिम सिफ़त इंसानु आहे जंहिंखे कंहिंजो बि क़यास कोन्हे, पंहिंजे रिश्तनि नातनि जो क़यास कोन्हे। हू सिर्फ़ु पंहिंजी पाप जी नगरी क़ाइमु कई वेठो आहे ऐं हुनजी पाप जी नगरी जेका आहे त तमामु जल्द जेका ख़तमु थियण वारी आहे दोस्तों। जेसीं ताईं बालाज खान सां पंहिंजो साहु गॾु आहे तेसीं ताईं पाप नगरी क़ाइमु हूंदी। बालाज खान जो साहु ख़तमु त पाप नगरी बि ख़तमु दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंशी मखणी खे बालाज खान हुकुम कयो आहे त मिठल खे वञी सम्झाए त हू मूंसां राज़ी थिए ऐं राबेल जो संग ॾिए। जेकॾहिं हू राज़ी नथो थिए त हाणे मूंखे मिठल सां बि ॾाढो करिणो पवंदो, छो त मां हाणे राबेल खां परे घणो वक़्तु नथो रही सघां दोस्तों। त बालाज खान जो इहो चवणु आहे त जेकॾहिं मिठल मूंखे ख़ुशीअ सां संग ॾिनो ऐं ख़ुशीअ सां पंहिंजो कयो त ठीकु, न त मां जेको आहे त हुन ते ॾाढ बि कंदुसि ऐं कॾहिं बि मां जेको आहे त मिठल ते रहम कोन कंदुसि। हाणे जेको आहे त मिठल मथां बि बालाज खान जेको आहे त ॾाढ करण ते जेको आहे त राज़ी थी वियो आहे दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदो दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट खणी दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।